नवाज लीग के नालन बाबत बहस के बेबुनियाद करार ॾेई छॾियो। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इकबाल जो चवणु आहे त केनालनि ते बहस अजायो आहे। केनालनि जे मामले खे तकरारी बणायो वियो आहे। पाणी जी विर्छ जो शफ़ाफ़ निज़ाम आहे। को बि सूबो ॿिए सूबे जो हिसो नथो खणी सघे। सिंध जे हिसे जे पाणी मां घटिताई जो सवाल ई पैदा नथो थिए। पंजाब कंहिं बि सूबे जो पाणी न पियो खणे। पीपी सां अहिड़ा के बि इख़्तिलाफ़ न आहिनि जंहिंसां हुकूमती इतिहाद ते को नुक़सानु पहुची सघे। मीसाक जमहूरियत मुआहिदे ते पीपी ऐं नून लीग अमल करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां OIC ऐं मुस्लिम वर्ल्ड लीग जे सेक्रेटरी जनरल जी मुलाक़ात। हुसैन इब्राहिम तहा सां मुलाक़ात जी तौरु इस्लामोफोबिया खे मुंहुं ॾियण लाइ गॾियल कोशिश ते ख़्यालनि जी ॾे वठि। गॾियल तरजीहनि ऐं मक़सदनि खे अॻिते वधाइण जे लाइ पाकिस्तान जे मुकमल हिमायत जे अज़्म जो इज़हार। शेख डॉक्टर मोहम्मद बिन अब्दुल करीम ईसा सां मुलाक़ात जे मौक़े ते नियाणे जी तालीम ते आलमी कॉन्फ्रेंस जे गॾियल मेज़बानी में मुस्लिम वर्ल्ड लीग जी हिमायत जी वाखाण। कॉन्फ्रेंस कोठाइण ते आलमी सतह ते अहम पैगाम ॾींदो। मुलाक़ात दौरान इत्तफ़ाक़ वज़ीर आज़म पारां मुस्लिम वर्ल्ड लीग जे मक़सदनि ऐं हदफ़नि जे लाइ पाकिस्तान जी हिमायत जो अज़्म। शहबाज शरीफ पारां फ़लस्तीनी मथां जारी इसराइली ज़ुल्मनि जी बि मज़म्मत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां परॾेही नाणे जे ज़ख़ीरनि में रिकॉर्ड इज़ाफ़े ते क़ौम खे मुबारक चवणु आहे त नाणे जे ज़ख़ीरनि में रिकॉर्ड इज़ाफ़े सां मुल्की मईशत जो टीचो जाम करण जो नारो लॻाईंदड़नि जूं दावाऊं कूड़ियूं साबित थी वियूं आहिनि। नाणे में रिकॉर्ड इज़ाफ़ो परॾेह में रहंदड़ पाकिस्तानी भाइरनि ऐं भेनरुनि जी मुल्क ऐं क़ौम जी तरक़ी में पंहिंजो किरदारु अदा करण जी फ़ौलादी अज़म जो सर्टिफिकेट आहे। पाकिस्तान मुआशी इस्तेहकाम खां पोइ मुआशी तरक़ी जे रस्ते ते गामज़न थी चुको आहे। क़ौमी एयरलाइन जे यूरोप लाइ फ्लाइट ऑपरेशन 4.5 सालनि खां पोइ बहाल। PIA खे मुस्तहकम इदारो बणाइण लाइ कोशिशूं जारी। पहिरीं उड़ाम इस्लामाबाद एयरपोर्ट खां 323 मुसाफ़िरनि खे खणी पेरिस रवानी थी वई। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ मुसाफ़िरनि खे अलविदा कयो। संदसि चवणु आहे त पूरे यूरोप लाइ PIA जूं उड़ामूं बहाल थी वयूं आहिनि। PIA जे यूरोप लाइ उड़ामनि जी बहाली में किरदारु अदा कंदड़ समूरा माण्हू मुबारकुनि जा मुस्तहिक़ आहिनि। अॼु PIA सिविल एविएशन ऐं हुकूमत लाइ तारीख़ी ॾींहुं आहे। बरतानिया लाइ बि PIA जूं सिधी रीत उड़ामूं जल्द शुरू। सुप्रीम कोर्ट जे आइनी बेंच में फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जी ट्रायल बाबति केस जी ॿुधणी जस्टिस जमाल ख़ान मंजूर ख़यल रिमार्क्स ॾिना आहिनि त मिलिट्री कोर्ट्स में ट्रायल जे तरीक़ेकार ते मुतमइन करियो। आर्मी एक्ट सिर्फ़ फ़ौज ते लागू थींदो आहे। फ़ौजी ऑफिसरनि खे बुनियादी हक़ ऐं इंसाफ़ मिलंदो आहे या न, असां सभिनी खे नज़र में रखंदासीं। जस्टिस मुसरत हिलाली जो चवणु आहे त जेको ऑफिसर ट्रायल हलाए थो कोर्ट में इहो पाण फ़ैसिलो नाहे ॿुधाईंदो। ट्रायल हलाईंदड़ ऑफिसर ॿिए वॾे ऑफिसर खे केस मोकिलींदो आहे। इहो फ़ैसिलो ॿुधाईंदो आहे। जंहिं ऑफिसर ट्रायल ॿुधो ई नाहे उहो कीअं फ़ैसिलो ॾींदो हूंदो। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन ख्वारजी फितने से कमांडर समेत 5 दहशतगर्द मार थी विया। इश्तिहार मौजूद DI खान में ख्वारजनि जी मौजूदगी जे इतला ते ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन जे नतीजे में ख्वारजी फितने जे कमांडर सैफुल्लाह और शामी समेत 5 दहशतगर्दनि खे जहन्नुम भेड़ो कयो। समूरी क़ौम दहशतगर्दी के खिलाफ मुतहद आहे। दहशतगर्दी के मुकम्मल खात्मे ताईं ख्वारजी फितने के खिलाफ सिक्योरिटी फोर्सेस जो कार्रवाइयूं जारी रहंदियूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां ख्वारजी फितने के 5 दहशतगर्दनि खे जहन्नुम भेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सेस की वाखाड़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी कामयाब कार्रवाई ते फोर्सेस की तारीफ़। संदसि चवणु आहे त दहशतगर्दी खिलाफ जंग में क़ौम बहादुर फोर्सेस सां गॾु बीठल आहे। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे नाकाम बणाए छॾियो। क़ौम मुल्क दुश्मननि खिलाफ जंग विढ़ंदे फोर्सेस के बेटा पेश करे थी। इस्लामाबाद की दहशतगर्दी तौर अदालत 26 नवंबर वारे एहतजाज बाबति केसिस में PTI जे 177 कारकुननि जी ज़मानतुनि जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। 153 कारकुननि जूं ज़मानतूं मंज़ूर, 24 कारकुननि जूं ज़मानतूं रद्द कयूं वयूं। सिंध हाई कोर्ट जिना अस्पताल जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर शाहिद रसूल खे उहिदे ते बहाल करे छॾियो। 2 रुकनी बेंच पारां डॉक्टर शाहिद रसूल जी मुक़ररी वारो नोटिफिकेशन मुअत्तल करण वारो सिंगल बेंच जो फ़ैसिलो कलअदम करार ॾिनो वियो। डॉक्टर खलील अहमद खुमराटी सिंध यूनिवर्सिटी जो वफ़ी वाइस चांसलर मुक़रर। संदसि मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। डॉक्टर खलील अहमद सिंध यूनिवर्सिटी बदीन कैंपस जे प्रो वाइस चांसलर जे उहिदे ते बि कमु करे रहियो आहे। नेब आबपाशी खाते जे इंजीनियर नईम मेमण खिलाफ जांच शुरू करे छॾी। नेब कराची पारां सेक्रेटरी आबपाशी के ख़त इंजीनियर नईम मेमण खे 14 जनवरी ते पेश करण जी हिदायत। सर्विस प्रोफाइल सां गॾु पोस्टिंग जा तफ़सील बि तलब। नईम मेमण ते जुमड़ाओ मिठड़ाओ ऐं मिपखास में माली बेज़ाब्तगियुनि जो इल्ज़ाम आहे।
खबर भरिसां हथियार बंदनि फायरिंग बजणा क़तल पावर प्लांट बणाइण जातल हथियार बंदनि फायरिंग करे ॾिनी मार्जी वैलन जा लाश पोस्टमार्टम खां पोइ वारसनि जे हवाले बाक़ी जो कारण मालूम न थियो पुलिस जांच शुरू करे छॾी लाड़काने जे वापारी मर्कज़ जैल्स बाज़ार में हथियार बंदनि जी काहा दुकानदार यरगमाल लखें रुपयनि जी फुरलुट मोटरसाइकिल सवार हथियारबंद विच शहर में जेल्स बाज़ार अंदर ज़रई दवाउनि जी दुकान मां 7 लाख रोक रक़म समेत ॿियो सामान फुरलुट करे फरार थी विया बाक़ी ख़िलाफ़ दुकानदार नवी जाहिरानी जो एहतजाज फुर थियल रक़म ऐं सामान वापसि कराइण जी घुर अदालत जे हुकुम ते एसएसपी शिकारपुर शाहज़ेब चाचड़ खिलाफ केस दाख़िल शिकारपुर जे 3rd एडिशनल जज पारां एसएसपी ऐं अॻूणे एसएचओ खे अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो हो अदालती हुकुम जे बावजूद न एसएसपी ऐं न ई एसएचओ अदालत में पेश थिया सिंध जो नामियारो लोक फनकार वज़ीर अली उमरानी लाॾाणो करे वियो वज़ीर अली उमरानी खे जेरे जी तकलीफ़ सबबि गेम्स ॾिनो पियो वियो त रस्ते में ई साह जो सॻो अची पियो वज़ीर अली उमरानी पारां 2 ॾींहं पहिरीं सिंध जे सकाफ़त खाते खे इलाज कराइण जी अपील कई वई हुई सिंध जो मशहूर रागे उस्ताद अनवर हुसैन वस्तड़ो बीमारी सबबि बिस्तरे भेड़ो नवाबशाह में पंहिंजे घर में हिणाई खे मुंहुं ॾींदड़ अनवर हुसैन विस्तड़ो वाहुर जो मुंतज़िर सकाफ़त वारी वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह नामियारे रागी अनवर विस्तड़ो जी बीमारी बाबति ख़बरुनि जो नोटिस वरितो सकाफ़त खाते जे ऑफिसरनि खे अनवर विस्तड़ो जे फ़र्ज़नि सां राब्तो करे माली सहायता जी हिदायत करे छॾी यकतारे ऐं छिपड़ी जे बेताज बादशाह जलाल चांडीअ खे विछड़े 24 वरिय विहामी विया यार वेस ऐं महिमान नवाज़ फनकार जी मक़बूलियत में अॼु बि का घटिताई न आई मदान जी मोहबत अॼु बि बरक़रार संदसि ॻायल गीत सिंध जे शहरनि वसंदनि तोड़े झर झंग में बि गूंजनि था पाकिस्तान जे मोहम्मद आसिफ तारिक स्नूकर चैंपियनशिप पंहिंजे नाव करे वरिती मोहम्मद आसिफ फाइनल में श्रीलंकन रांदीगर थाहा अरशाद खे शिकस्त ॾिनी मोहम्मद आसिफ इवेंट में नाक़ाबिले शिकस्त रहियो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां मोहम्मद आसिफ खे वाधायूं संदन चवणु आहे त मोहम्मद आसिफ बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो कयो हुन चैंपियनशिप खटे मुल्क जो नालो रोशन कयो आहे ॾखण जी पोरियत कुल्हे ते 100 किलो वज़न जी बोरी खणी 2 किलोमीटर डोड़ जो मुक़ाबिलो खटे वरितो ॿिनि पोरियतनि जे विच में 100 किलो वज़न जी बोरी खणी 2 किलोमीटरनि ताईं डोड़ जो मुक़ाबिलो थियो पोरियत शाकर जुनेजो डोड़ जे मुक़ाबले में इंसाफ़ जुनेजो खे शिकस्त ॾेई 50,000 रुपयनि जो इनाम माणे वरितो नए चूंडियल अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप खे अदालत मां वॾो रिलीफ मिली वियो आहे अमेरिकी अदालत जी जज डोनाल्ड ट्रंप खे हशमनी केस मां गैर मशरूत तौर बरी करे छॾियो नओं अमेरिकी चूंडियल सदर डोनाल्ड ट्रंप अदालत में वीडियो लिंक ज़रिए पेश थियो अमेरिकी अदालत चयो आहे त डोनाल्ड ट्रंप हशमनी केस में ॾोहारी आहे पर खेसि का बि सज़ा न पिया ॾियो अदालत जे फ़ैसिले बाद अमेरिकी तारीख़ में पहिरियों भेरो ॾोह साबित थियण बावजूदि सदर हूंदो अमेरिकी सदर जो बाइडन पारां लॉस एंजल्स में बाहि लॻण सबबि थियल तबाही जा 100 सैकड़ो ख़र्च बर्दाश्त करण जो ऐलान सदर चवणु आहे त इमदादी रक़म मुतासिर इलाइक़नि मां मलबा हटाइण आरज़ी पनाहगाहूं क़ाइमु करण ऐं जान तोड़े माल जे तहफ़ुज़ लाइ क़दमनि खे पूरो करण जे लाइ इस्तेमालु कई वेंदी तामीराती कमनि लाइ इज़ाफ़ी फंड पास थियण जी ज़रूरत थी सघे थी जंहिं लाइ कांग्रेस खे अपील कई वेंदी